बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन आयो शाहीन सिंध टीवी न्यूज़ सां गॾु कैमरामैन GR सलमान सां गॾु मूंसां मसरूर कैमरा गॾु आहे। नाज़रीन, जीअं त सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ वारनि पूरे महीने खां पंहिंजी इन्हनि जी हिकिड़ी तहरीक जेका हिकिड़ी मुसलसल रही आहे, अॼु उन हवाले सां इन्हनि पंहिंजी एहतजाजी कॉल जेका प्रेस क्लब ते असां उहा रिकॉर्ड कराई त 23 तारीख़ खां असां ऑफिसनि जी तालाबंदी बि कंदासीं ऐं असां पंहिंजे जाइज़ मुतालबा जेके आहिनि उन्हनि में जेके आहिनि से हिकु सीनाटी लिस्ट क्लार्क प्रमोशन आहे, अलाउंस आहे, ऐं उनखां अलावा जेके बिना DPC जे DO सेकेंडरी ऐं DO जी मिली भगत सां ऐं डायरेक्टर शहीद आबाद नसीर अहमद जोगी जी गैर कानूनी परमिशन कया आहिनि, उन्हनि जे रद्द करण ख़िलाफ़ जेके आहिनि अॼु ही एहतजाज आहिनि। इहे DO एजुकेशन हायर सेकेंडरी प्री जेका आहे हुनजे ऑफिस जे ॿाहिरां इहे मौजूदु आहिनि। सेकेंडरी जे ॿाहिरां असां सां गॾु सांगड़ लोअर स्टाफ ज़िले राशिद हुसैन निज़ामानी बि गॾु आहे ऐं पंहिंजो ज़िले सदर जेको आहे हाजी नाज़िर हुसैन निज़ामानी बि आहे। एहतजाजनि इन जे एहतजाज में हमदर्दी तो शरीक उहे बि अॼु आया आहिनि। नाज़िर तव्हांखे त ही मुतालबा ही अॼु जा न आहिनि। हमेशह मनमानियूं करे पंहिंजी मर्ज़ी जेके आहिनि से माण्हुनि खे प्रमोशन उहे न थिया आहिनि, असांजे मुलाज़िमनि जा जेके हक़ आहिनि उहे असांखे न मिलिया आहिनि। अॼु जेको हिन ज़िली सदर जेको आहे पेटेल जो जेको हिन इजलास में हिननि जी जेका गॾिजाणी में हिन में ही पूरो अमल एहतजाज आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ही हिते इहे शरीक थिया आहिनि, इन खां बि इन जे मौक़ूफ़ बि पुछंदासीं, गॾोगॾु इन्हनि जो छा बि अॻे जोड़ियो आहे इहो बि मां तव्हांखे वाज़े कंदो हलां त काल्ह जीअं लोअर जे सदर राशिद मूंसां फ़ोन ते ॻाल्हायो त चई भई असांखे DO ऐं जेको आहे सो डायरेक्ट नसीर अहमद जोगी मूंखे मुख़्तलिफ़ बदिराइण ऐं थ्रेड ऐं धमकियूं मूंखे ॾेई रहिया आहिनि, इहो अव्हांखे इंतिज़ामिया खे ऐं ऑल एजुकेशन डिपार्टमेंट सेक्रेटरी मिनिस्टर उन्हनि जे ज़हन नशीन इहा ॻाल्हि हुअणु खपे, आलिया खे बि ज़हन ते इहा ॻाल्हि हुअणु खपे। इन्हनि खे थ्रेड ऐं इन ॻाल्हि जो इनखे धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि ऐं ही पंहिंजे जाइज़ मुतालबनि लाइ पंहिंजे फौलाद जी तरह अॼु पंहिंजे हिन मज़बूत इरादे सां अॼु पंहिंजी ही स्टाफ जेको लोअर जो आहे ही पहुता आहिनि। वधीक बि स्टाफ जेके अचणा पर इन्हनि मना कयो ऐं इहा बि इन्हनि ॻाल्हि रही त अॼु अख़लाक़नि तौरु असां एजुकेशन के असां तालाबंदी न कई आहे, पर सिर्फ़ु असांजो स्टाफ हिते मौजूदु आहे। एजुकेशन जी तालीम असां बहाल रखी आहे ताकी ॿारनि जी उन्हनि जी तालीम मुतासिर न थिए ऐं असांजा जाइज़ मुतालबा आहिनि। गवर्नमेंट ऐं DO एजुकेशन ऐं डायरेक्टर शहीद बेनज़ीर आबाद हिन पंहिंजी कयल जेके आहिनि इन्हनि जे करतूत हरकतूं आहिनि जो जाइज़ो वठनि, आया की इन्हनि जो जाइज़ हक़ न थी सघे। अचो त इन हवाले सां असां पेटेल जो ज़िले जो सदर हाजी नाज़िर जेके माशाअल्लाह सीनियर तरीन आहिनि इन्हनि खां पुछूं था इन जा मुतालबा कहिड़ा आहिनि, इन जेके 2012 खां वठी अॼु ॾींहुं न हल थिया आहिनि ऐं ॿुधाईंदो हलां त इन्हनि जी जेके 400-500 जेके मुलाज़िम जेके कमु करे रहिया आहिनि 29 लख रुपया इन्हनि जी आहे उहा वर्दी अलाउंस जेका आहे उहा इन्हनि जी अचे थी जेका 2012 खां इन्हनि खे न मिली आहे। आला अदलिया
एजुकेशन आल जेके आहिनि से जा हुकाम अफ़सर बाला अफ़सर आहिनि उहे बि हिननि जो नोटिस वठनि ही बि हिन मामले नेब खे मुतालका इदारनि खे लिखी रहिया त इहे असांजा पैसा पासे विया जेके मुख़्तलिफ़ टेन्योर में जेके उहे पेमेंट इन्हनि खे न मिली इहा पेमेंट उहा काॾे इहे बि रिकॉर्ड ते मंज़र ते आंदा वेंदा। जी साईं साईं महिरबानी। ऐं शाहीन सिंध जे दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके मज़लूमनि जो आवाज़ जेको सो आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था। लोअर स्टाफ एसोसिएशन जे सदर साईं राशिद जेको आहे सो असांखे दावतनामो मोकिलियो त असांजो एहतजाज अॻु में इन्हनि मुज़ाहिरो बि कयो हो प्रेस क्लब सांगड़ जे अॻियां, वरी जेको आहे सो इन्हनि कैंप जेका क़ाइमु कई आहे में हिननि जो हो त अॼु ऑफिसुनि जी पहिरें जेको सो मरहले में तालाबंदी हूंदी ऐं एहतजाजी कैंप हूंदी उनजो दाइरो वधायो वेंदो। वरी पाण साईं वारनि जेको आहे सो अॼु पहिरें मरहले इहो कयो आहे त डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी जेको आहे उनजी ऑफिस जे साम्हूं अॼु कैंप लॻाई आहे। असीं हिननि जे एहतजाज में हिननि सां गॾु आहियूं। हिननि जा तमामु जेके मुतालबा आहिनि उहे जाइज़ आहिनि ऐं हिननि जो हक़ु आहे त उहा शइ हिननि खे मिले। जिते पैसे जी ॻाल्हि आहे त असीं सम्झूं था त जिते गवर्नमेंट चवे थी त मुल्क जे ख़ज़ाने ते बार आहे उते जेकॾहिं मज़लूम जेको आहे ऐं मज़दूर तबिको ऐं हेठियों तबिको लोअर ग्रेड जा माण्हू पहिरें ग्रेड खां चोथें ग्रेड ताईं जा माण्हू जेके असांखे स्कूलनि में पाण क्लास पियारीनि था, जेके हिननि ऑफिसूं खोलीनि था, जेके हिननि जे टेबलुनि खे कुर्सियुनि खे कपिड़ो हणनि था, उन्हनि जे सॾ ते हिकिड़ी घंटी जोड़ी था अचनि, उन्हनि जो हक़ु जेको आहे हुननि जी सालानी जेका वर्दी आहे उन जा पैसा उन्हनि खे न ॾिना वञनि। केतिरा पैसा हूंदा? हर हिकु मुलाज़िम जा 15-20 हज़ार रुपया आहिनि जेके हिननि खे मिलनि था। साल में हिकिड़ो दफ़ो हिननि खे वर्दी जा मिलनि था। उहे जेकॾहिं हिननि सभिनी मुलाज़िमनि जा पैसा जेके आहिनि से उहे खाधा वञनि त पोइ किथे आहे अदालत, किथे आहे सेक्रेटरी, किथे आहे मिनिस्टर, किथे आहिनि जेके आहिनि से DC सांगड़, जेके बि माना आला इख़्तियारी वारा आहिनि त हीअ लोअर स्टाफ वारनि सां ज़्यादती आहे ऐं हिननि जा उहे हक़ हिननि खे मिलनि। प्रोमोशन जे मामले में पर हिननि जी शिकायत आहे त असांजा प्रोमोशन जेके आहिनि से उहे आउट ऑफ सीनियरिटी कया वञनि ऐं पैसनि ते ऐं उन्हनि ते कया पिया वञनि त उन्हनि ते बि हिननि जेको आहे सो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। अॻे बि जेको आहे लिख पढ़ करे आहिनि सो इन जेको आहे सो तफ़सील पाणे ज़िले सदर राशिद निज़ामाणी ॿुधाईंदा। ऐं अॼु ज़िले मां जा मुख़्तलिफ़ तालुक़नि जा के दोस्त बि आया आहिनि। असीं क्लब तरफ़ां असांखे हिननि दावत ॾिनी आहे पेट्रोल ज़िले सांगड़ तरफ़ां, ऐं हिननि खे यकीन थो ॾियारियां लोअर स्टाफ खे त हर क़दम ते जेको आहे सो पेट्रोल ज़िले सांगड़ जो प्राइमरी उस्ताद जेको आहे सो हर जॻह ते तव्हां सां गॾु हूंदो त हर जिते बि मज़लूमनि जो जी आह थींदी आहे, जिते बि फ़रियाद थींदी आहे, जिते बि पुकार थींदी आहे, उते सिंध जो उस्ताद शऊर वंडींदड़ आहे उहो तव्हां सां गॾु बीहंदो। हर जाइ ते असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हांजे मुतालबनि जी मुकमल हिमायत करियूं था। जी तव्हां ॿुधियो हाजी नाज़ रैली निकिरंदी, चाहे अगरि वसी पैमाने हर हिकु इन लोअर स्टाफ असांजा उहे नंढड़ा जेके वर्कर आहिनि जेके ख़िदमत गुज़ारी कंदा आहिनि, ऑफिसरनि जी टेबलूं साफ़ कनि, अचण सां ॻोल्हनि ऐं ऑफिसर जी हिकिड़ी घंटी हक़ीक़त आहे जेकॾहिं डबल घंटी वॼे थी, जेके न पहुतो त ॿी घंटी ते ऑफिसर उन लोअर स्टाफ वारे जे माना ईअं बेचंदो आहे जहिड़ो हुनजी का इज़त ई औकात ई न आहे। कई बाज़े औकात ईअं बि ऑफिसर बि ॾिठनि जेके सर फिरिया ऐं मगरूर बि ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं अची था वञनि। ईअं ही मजबूरी तो नंढे ग्रेड पूरो नेठि चवंदा आहिनि न भरी भरी नेठि उहा हार बि आहे जेका इहा हलंदी आहे पर इहा कई हद तक हूंदी आहे। जिन्हनि हीउ वरितो आहे सुभाणे ही के सिंध लेवल ते वॾे प्लेटफॉर्म ते बि वञी सघनि था। अचो त हाणे असां सां गॾु ज़िले सदर जेको आहे राशिद हुसैन निज़ामाणी त इन्हनि जेको हीउ एहतजाज जो दायरो ऐं हिन खे
सलाह पुछण खां अॻु में हिनखे इब्तिदाई तौरु पुछुसि तव्हां पंहिंजी ही कार्रवाई जो जेको एहतजाजी इन खां अॻु में लाज़मी आहे ऑफिसर सां मिलिया हूंदा, डायरेक्टर सां मिलिया हूंदा, इन्हनि गॾिजाणियूं हूंदियूं, मीटिंगूं कयूं हूंदियूं, हुननि खे कहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिनऊं, कहिड़ा आसरा ॾिनऊं, या ईअं त कोन्हे को यकदमि बसि इन्हनि प्लान ठाहियो ईअं एहतजाज ते वेही रहिया, ईअं न हूंदो आहे। यकीननि इन खां अॻु में ई पंहिंजा क़ानूनी हर मरहाइल पूरा करे जॾहिं ऑफिसरनि खां मायूसी जॾहिं हिनखे नज़र ईंदी आहे त पोइ यूनियन जेका हमेशह पंहिंजो प्लेटफॉर्म इस्तेमालु कंदे हू पंहिंजो फोरम इस्तेमालु क़ानूनी ऐं लीगल ऐं आइनी क़ानूनी जमहूरी इहो हिन जो हक़ु आहे, हू पंहिंजो रस्तो अख़्तियार कनि था। अचो तिन खां पुछूं था त हिन हवाले सां हिन जो छा चवणु आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरीं त मां न्याय ते तव्हां शुक्रगुज़ार आहियां जो साईं शाहीन सिंध का तव्हां असां मज़लूमनि जो आवाज़ु बणिजण आया हो ऐं आला वननि ताईं पुॼाइण आयो। उन खां पोइ असांजे साईं हाजी नाज़िर हुसैन पेटीएल जो जेको सदर आहे उहो असांजी हिते हिमत अफ़ज़ाई लाइ आयो आहे। सभ खां पहिरीं उन्हनि जी महिरबानी। साईं जीअं त सभ खां पहिरीं असां मुसलसल उहे ई साॻा मुतालबा आहिनि, उहे साॻा चार्ट आहिनि। डेट चेंज थींदी आहे, 2-3 सालनि खां असां रुलूं पिया। हीअं 11 तारीख़ 9 महीने जी तालिके वाइज़ एहतजाज कयोसीं। असां लिखत में बि डी ओ साहब ऐं डायरेक्टर खे लेटर ॾिना, साईं असां ही को ॿियो हक़ु कोन था घुरूं, जेको गवर्नमेंट जे तरफ़ां अलाउ थी आयो आहे असांजो क़ानूनी जाइनी हक़ु आहे उहो असांखे मिले। उन खां पोइ असांजो उहो मसइलो हल न थियो। असां 11 तारीख़ तालिके वाइज़ एहतजाजी मुज़ाहिरो कयोसीं, प्रेस क्लब ते वियासीं, पर कुझु बि इन मसइले जो हल न निकितो। उन खां पोइ असां 20 तारीख़ 9 महीनो 2023 ज़िले लेवल जो एहतजाज कयोसीं। मीडिया ते वियासीं, दोस्तनि ॾे वियासीं, सभु कंहिं ॾे असां कापियूं मोकिलियूं, पर अफ़सोस सां को बि इदारो इन ॻाल्हि जो नोटिस न वरितो। असां में ईअं सम्झो हाणे अहसास महरूमियत पैदा थी वई आहे त असां लोअर ग्रेड जा आहियूं, इन करे शायदि को इदारो असांजी दांह असांजी कूक नथो ॿुधे। उन खां पोइ असां डी ओ साहिब सां मिलियासीं, साईं असांजा ई मुतालबा आहिनि, महिरबानी करे जेके जाइज़ क़ानूनी आइनी आहिनि पूरा कयो। उन खां पोइ बि को मसइलो हल न थियो। मजबूरी अची डीओ केरु आहे हिते? साईं डी ओ सरवर आहे, राजपुर शहदादपुर आहे। साईं असां मजबूर थी 23 तारीख़ जी असां ऐलान कयोसीं, साईं जिन खे लेटर ॾिनोसीं रिसीव करायोसीं साईं खां, साईं तव्हां अगरि असांजो मसइलो हल न कयो 23 तारीख़ असां ऑफिस जी तालाबंदी कंदासीं ऐं एहतजाजी कैम्प काइम कंदासीं। उन खां पोइ असां सोचो इख़लाक़ी तौरु असां लोअर गिराड़ जा मज़लूम मुलाज़िम आहियूं, असां तालेबंदीअ जी न कईसूं। असां हिकु पूरा मन एहतजाजी कैम्प काइम करे वेही रहिया आहियूं। अगरि इन खां पोइ बि असांजा मसइला हल न थिया असां पंहिंजी तारीख़ सिंध लेवल ते हलाईंदासीं। पहिरें मलर में टोटल पूरे ज़िले जूं ऑफिसूं बंदि कंदासीं, पोइ सिंध लेवल ते ऑफिसूं बंदि कराईंदासीं। उन खां पोइ मजबूर असांखे स्कूलनि ॾे रुख करिणो पवंदो, छो त असां क़ानूनी आइनी जाइज़ी हक़ आहिनि। छो हींअर एॾी महांगाई आहे जिते ऑफिसरनि जी पूरी नथी पवे। असां 30-35-25 पगार वारा, असांजो घर कीअं हलंदो? असां हिकिड़ो पनो खणी था अचूं ऑफिस में, चवंदा बाबा हिन जा 5000 लॻंदा। तव्हां इहो असां मीडिया जे तवसुल सां तव्हां टोटल इदारनि खां आला अकाम खां मुतालबो छा, पर असां नंढड़ा मुलाज़िम अर्ज़ु था कयूं त में असांखां हिकिड़े पने जी 5000 वरिता वञनि त पोइ असां घर कीअं हलंदो? मजबूरनि में अची असां हीउ क़दम खयो आहे। असां सुप्रीम कोर्ट आला इदारनि कयूं था 2012 खां वठी 2023 ताईं। असांजो जेको वर्जी बजट न मिलियो आहे। घणो आहे साईं? 29 लख आयो आहे, जंहिंखे किरोड़नि जी तादाद में जेके 3 करोड़ कुझु लख थियनि था। बहरहाल जेको बि आहे उहो जेके आला हुकाम आहिनि, आला इदारा आहिनि, सेक्रेटरी आहे, उहो इन ॻाल्हि जो ऑडिट करे नोटिस वठे था अला ही पैसा जे माण्हुनि खे वर्दी अलाउंस मिलियो न मिलियो। हिकिड़े स्टाफ जे मुलाज़िम खे 1800-1500 हिसे में साईं एतिरा अचनि साल में, उहो बि ऑफिसर खायो था वञनि, मिली भगत करे असां मिलनि। उन खां पोइ प्रमोशन असां पहिरें ग्रेड खां 4 स्केल ताईं सॼी ज़िंदगी ड्यूटी ॾियूं था, 4 स्केल में रिटायर थी था वञूं। उन खां पोइ गवर्नमेंट हिकिड़ो इहो रूल पॉलिस कयो त पावर स्टाफ वारनि खे मैट्रिक पॉलिसी ते सेनाटी लिस्ट जे हिसाब सां प्रमोशन ॾिनो वेंदो। जेको असांजो मुसलसल असांजो हक़ु मारियो पियो वञे उहो हक़ु असांखे न पियो ॾिनो वञे। उन खां पोइ लिस्ट जंहिंजो को न आहे, असां साईं जिन खां हिन खां जेके डी ओ हुआ उन्हनि सां बि मिलंदा आयासीं, पर
क़िस्मती सां 6 महीने डीओ मटी वञे, चवे साईं आऊं हाणे आयो आहियां साल लॻंदो। हाणे हिकिड़ी डीओ जेको ग्रेड जो ऑफिसर आहे उहो लोअर ग्रेड जे तव्हां तमामु इदारनि खे इहा गुज़ारिश था कयूं कि तमामु इदारा आहिनि उहे एतिरो हिसाब लॻाइनि लोअर स्टाफ जी डीओ साहिब खां सेना नथी ठहे त एजुकेशन जो मयार कीअं सुधारींदा। उन खां पोइ स्कूलनि में फर्नीचर अचनि था, किताब अचनि था, उहे बि हड़प। बहरहाल असांजो मथे मुतालबो कोन्हे, असांजो संदो जेको जाइज़ मसइलो आहे उहो हल कयो वञे। खुदारा जेको डीओ लोअर स्टाफ जे 400, 500, 1000, 1200 मुलाज़िम आहिनि, उन जी सेनाटी लिस्ट अगरि नथो ठाहे सघे त पोइ तालीम जो मयार कहिड़ो सिधो कंदो। असां इहो अॼु एतिजाज पुरअमन हिते वेही रिकॉर्ड करायो आहे। इन खां पोइ असांजा मसइला न हल थिया त असां अॻिते लाइ अमल तारीख़ जोड़े उहो ऐलान कंदासीं हिते वेही। जेसीं ताईं मसइलो हल नथो थिए ही कैंप क़ाइमु ऐं दाइमु रहंदी। हिन कैंप खां तॾहिं उथंदासीं या असांखे ॿधाइनि या असांखे माराइनि। ऑफिसर आहिनि कुझु बि करे था सघनि। असांखे एतिरे क़दुरु चयो वियो बाबा तव्हांखे ॿधायो बि वेंदो, तव्हांखे ड्यूटियुनि तां बि निकिरियो वेंदो। हाणे हिते असांजा घणा एतिरा माण्हू कोन आहिनि जिन्हनि खे ऑफिसनि जा स्कूलनि में थ्रेड मिलिया त साहिबु चए थो अॼु तव्हां वेंदो, तव्हांजूं पघारियूं बंदि थींदियूं ऐं तव्हांखे ड्यूटी ख़ासि कयो वेंदो। हाणे असां मज़लूम मुलाज़िम दांह खणी केॾां वञूं? जी सर। पोइ तव्हां छा था सम्झो ही जिन्हनि वटि तव्हां इंसाफ़ लाइ वेठा हो, तव्हांखे इंसाफ़ी तवको आहे? ही उही माण्हू आहिनि जिन सां तव्हां सां जेके नाजाइज़ियूं तव्हांजूं कंदा अचनि पिया, तव्हांजी हक़ तलफ़ी कंदा अचनि पिया, तव्हां कहिड़ी उमेदु पोइ कंहिं मां था रखो, कंहिंसां मुतालबो कंदो? बारी ताला में आहे इंशाअल्लाह असां आहियूं। साईं अलाह पाक को वसीलो ठाहींदो आहे, को वसीलो बणाईंदो आहे, साईं खे मोकिलियो आहे। जीअं तव्हां असां मज़लूमनि जी आवाज़ आहियो ऐं सलाम हुआ तव्हांखे जो असां मज़लूमनि वटि आया आहियो, असांजो आवाज़ आला आवाननि ताईं पहुचायो आहे। बाक़ी असांजी उमेदु बारी ताला खां अलावा कंहिं इदारे में न आहे रही। अफ़सोस सां चवणो थो पए छो त असां नंढड़े हिकिड़े लोअर ग्रेड जा मुलाज़िम आहियूं। असां मुतालबा ई न आहिनि, उहे मुतालबा आहिनि जेके गवर्नमेंट सिंध पास करे मंज़ूर करे हिते असांखे ॾिना आहिनि, पर आला ऑफिसर उन ते